हरि ओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। मौत जी यादगिरी। हिकु प्रेमी स्वामी एकनाथ महाराज खां पुछियो त तव्हांजी ज़िंदगी कहिड़ी न पापनि खां परे सिधी सिरल ऐं आसान आहे। तव्हांजो कंहिं सां झगड़ो कोन थो थिए, लड़ाई नथी थिए, शांत पवित्र ऐं प्रेममय तव्हांजो जीवन आहे। असांजी ज़िंदगी अहिड़ी छो नथी थिए? तव्हां गिरासन न को तव्हां कंहिंसां विड़ो, कंहिंसां न को झगड़ो कयो, हरदम शांत पवित्र। स्वामी एकनाथ जवाबु ॾिनो त मुंहिंजी ॻाल्हि छॾे ॾे, तुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे मालूम थी आहे। अॼु खां 7 ॾींहं बाद तुंहिंजो मौत थींदो, तूं मरी वेंदे। उहो ॿुधंदे ई उन शख़्स जी दिलि खे वॾो धको लॻो। 7 ॾींहंनि बाद मौत, हाणे छा थींदो? उहो शख़्स घरु वियो। हुनखे कुझु सम्झ में न पियो अचे त छा कयां, कहिड़ो रिएक्ट कयां। हिन पंहिंजे कुटुंब वारनि ऐं दोस्तनि खे घुरायो ऐं सभिनी खे हथ जोड़े चयाईं त मूं तव्हांखे कॾहिं दुख ॾिनो हुजे त महिरबानी करे मूंखे माफ़ु कजो, इहो विसारे छॾिजो। सभिनी खे अजब लॻो जो संदसि ज़िंदगी में वॾो फेरो अची वियो। हिकिड़ो माण्हू जेको हर कंहिं सां क्रोध सां ॻाल्हाईंदो हो, अॼु माफ़ी पियो घुरे। हू तमामु प्रेम ऐं निम्रता सां सभिनी सां हलणु लॻो। को बि कमु करे त उन सां गॾु संदसि नाम सुमरण हलंदो अचे। माना जेको कमु करे उथण खां वठी सुम्हण ताईं उन में विच में नाम जो सिमरण कंदो रहे। ठीकु 6 ॾींहंनि बाद एकनाथ महाराज संदसि घरु आयो ऐं खेसि पुछणु लॻो त तुंहिंजा ॾींहं कीअं पिया गुज़रनि। उन ई शख़्स प्रेम सां एकांत महाराज जा 2 शरण पकड़े चयो त महाराज, मूंखे कुझु सम्झ में नथो अचे। ॾींहुं राति मौत यादि अथमि। हाणे मुंहिंजी ज़िंदगी में न को कशमकश आहे, न को कंहिंसां विढ़ां थो, न को ॾंगाई आहे। स्वामी एकांत महाराज चयो त ॾिस, असीं अहिड़ी तरह सदाईं मौत यादि कंदासीं त असां सभिनी जूं ज़िंदगियूं सुंदर, निर्मल ऐं आनंददायक थींदियूं। हिकु ॾींहुं असांखे दुनिया छॾे ज़रूरु वञिणो आहे। थोरनि ॾींहंनि जा मुसाफ़िर आहियूं। एतिरी थोरी वक़्त में छो छल कुपट ऐं लड़ाई झगड़ो करियूं? मौत यादि हूंदो त ज़िंदगी सुधरी पवंदी। सचपुच मौत खे मथे ते सवार सम्झण सां इंसान खां बुरायूं बुछड़ायूं थींदियूं ई कोन, ऐं हू भॻवान जो सिमरण ज़रूरु कंदो रहंदो, जंहिं करे सुख ऐं शांती हासिलु थींदी। चओ जय सियाराम। अगरि ही नंढी कथा मौत जी यादगिरी तव्हांखे वणी आहे त हिन कथा खे पंहिंजनि सां शेयर कयो।